साईं असां ग़रीब असांजी मदद कयो साईं। नवंदेरोला के ॻोठ मोरिया फ़क़ीर में ग़रीब पोरियत निज़ामुद्दीन कोरीअ जा 2 पुट ऐं 3 न्याणियूं पुरअसरार बीमारीअ सबबि मज़दूर बणिजी घुमण फिरण खां लाचार थी विया आहिनि। असांजी चवंदा असां सही हुजऊं असां घुमूं गलतऊं आहे न पर हूअं साईं साईं असांखे 10 सालनि खां थी वियो आहे साईं। अपील कयो था त छा थिए तव्हांजे लाइ? साईं असांजो इलाज थिए साईं। असांखे 10 साल थियनि। पहिरियां सही हुयो? हा असांखे थींदी आहे त असां बि वञूं। असांखे लीच थींदी आहे असां कुझु हुजनि त ॿाहिरि वञूं। नंढड़ा हुआ घुमंदा हुआ हिकु काठ ते हाणे वेही आहियूं। हिकु काठ ते वेही घुमी नथा सघूं चऊं था घुम पीला दिलात असां घुमूं पाण पियो असांजो कमाए नथो सघे माउ असांजी कुलारी आहे करे नथी सघे। असांजी मदद कयो साईं। असांखे पैसा वठी लो ॾाढो हैरान कयो साईं असां ग़रीब असांजी मदद कयो साईं। ॼाए ॼम खां 5 ई ॿार सेहतमंद हुया जिन जी उमिरि 10 साल थियण खां पोइ हिक ॿिए पुठियां 5 ई ॿारनि जी चेल कमज़ोर थी वञण सबबि ॼंघूं ऐं ॿाहूं कमज़ोर थी वयूं। इन वक़्तु 5 ई ॿार घर अंदरि खटनि ते वेठल रहनि था। 5 ॿार आहिनि कॾहिं खां ईअं? 10 साल खां पोइ 10 सालनि खां पोइ ॿार 10 साल खां पोइ 10 सालनि जी उमिरि खां पोइ 10 सालनि जी उमिरि खां पोइ पहिरियां सही हुया? सही साईं डुकंदा हुआ पढ़ंदा हा। को ॿियो पढ़ंदो पहिरियों पढ़ंदो को पटी पढ़ंदो ईअं पढ़ंदा हुआ। पोइ 10 सालनि खां पोइ साईं जो किरिया त दवा वठी ॾिनीमान लाड़काणे मां इहो वसु कयुमि हेॾे डुकायुमि हेॾे होॾे पीर फ़क़ीरनि ते पर काॾूं डॉक्टर बि लिखी ॾिनो तॾहिं दवा न थींदी। पोइ त मां जेको अर्को तरको हो ग़रीब माण्हू उहो मां 2 ढोरा 3 उहो बि खपा हिननि ते ख़र्चु कयो। जूनानी दवा बि वठी ॾिनी मां 2 महीना पूरा साईं 1000 रुपया 8 ॾींहं लॻंदो हो। पर ईअं थी विया सफ़ा थुला अचे जो हिते किरी पवनि त भाउ उथारे हिननि खे केरु मां अचे पातुसि अहिड़ा थुला थी विया साईं दवा जूनानी दवा ते। पोइ मां डॉक्टर चयो त भाई हिन जी उहा रग रसी वठे दवा सो तूं हुननि खे हाणे दवा न कराए। पर अहिड़ा थी पिया साईं थुला जो चवां थो पोइ आज़रत अची पिया हिनखे खणंदो केरु हाणे हे बि हाणे थुलो वीचारो हाणे हिनखे किरे थो न हिते त केरु खणे साईं हिनखे। कंहिं महिल असां पोरे ताईं करे वञूं था कमाइण करे 200 मिलनि था करे 300 ॿुधी साईं कुराड़ी वीचारे हिनखे काॾों खणे सघे। छा कयूं अलाह खे दां ॾियूं था मालिक खे राति ॾींहुं चवंदा मालिक तूं ग़रीब शरीब अलाह थमिया पर इन्हनि खे जेको आहे सो ख़ुशि करे असांखे न खपे दुनिया कंहिंजी अलाह ॼणण वारो आहे ईंदो उहो मालिक मजबूर आहियूं छा कयूं। मज़दूर भेनर ऐं भाइर कंहिंजो सहारो वठी हलण जी कोशिशि कंदा आहिनि पर कमज़ोरीअ सबबि हलंदे हलंदे हेठि किरी पवण करे कंहिं धक रसंदा आहिनि। मज़दूर 5 ई ॿारनि जे पीउ निज़ामुद्दीन कोरी ऐं अमड़ बशीर खातूं संभाल कंदा आहिनि। कंहिं बि कोन कई साईं मां दरख़्वास्तूं ॾिनियूं ॻोठ जे वॾेरनि खे वेन हिनजे बंगुले ते दरख़्वास्तूं ॾिनमि कंहिं साईं कोन कई निसार ने बि दरख़्वास्तूं ॾिनमि साईं हिनखे दरख़्वास्तूं ॾिनमि ऐं कंहिंखां जेको रज़ाक जो छा चई अलाइनो इन खे साईं दरख़्वास्तूं ॾिनियूं मां ऐं ॿियो जेको होॾे पेट्रोल पंप ते न आहे मथे साईं अलाए छा नालो मोहम्मद अली पुट खे साईं 4 साल मां दरख़्वास्तूं ॾिनियूं मां 8 ॾींहं पंधु कंदो मां का शइ रुपयो बि न ॾिनई साईं
आसरा ॾींदो दरख़्वास्त ॾींदोमांसि का शइ कोन। मुंहिंजा इहे बच्चा आहिनि पुट, कॾहिं खां ईअं बसि इहे 10 सालनि खां पोइ थींदा पिया वञनि। हिकिड़ो थिए पियो वरी ॿिया घुमनि गतनि पिया, वरी थींदा विया। इहे थी जा वीचारा 5 ई ॼणा खट ते वीचारा वेही जिया स्कूल वेंदा, हेॾे होॾे घुमनि फिरनि। इलाज कराईंदा आहियो? हा इलाज करायोसीं न, इलाज इहे बसि ॾेई बसि 2 टिकियूं ॾेई 2 केसुल हलो बाबा, इलाज ई कोन थियो। वरी चयो वञो हेॾे पीरनि फ़क़ीरनि ते, उते चऊं त टिकी चऊं त बि कोन। जा इहे बचड़ा वीचारा खटड़ीअ ते वेहिजी विया, इन्हनि जो इलाज ई कोन इहो थियो। जेको हुयो त करायोसीं न, हाणे त इलाज बि थुल्हा थी विया, हेॾो हेॾो केरु करे। पोइ बसि छॾे ॾिनोसीं, हाणे वीचारा इहे खट ते वेठा आहिनि पुट। माज़ूर थी वियल 5 ॿारनि खे लाड़काने समेत मुख़्तलिफ़ हंधनि ते डॉक्टरनि ऐं हकीमनि वटां इलाज ॾियारियो वियो, पर उहे सेहतमंद थियण बजाए वेतर माज़ूर थी विया। पोरियत ऐं संदसि घरवारी पंहिंजे नौजवान बचड़नि खे माज़ूरीअ वारी हालत में ॾिसी हर वक़्तु ॻरंदा ऐं मरंदा रहनि। इहा हाणे मुंहिंजी का ॻाल्हि आहे, ॼणियल मुंहिंजा बच्चा पुट इहे मां खां को त पुछो। उहा मूंखे ग़रीब त भली वेलो वेहा वेलो खावां, पर अहिड़ा बचनि जा सूर न हुजनि हा, बचनि जा सूर न हुजनि हा पुट। हिनमहिल इहे मूंखां कंहिं पुछियो हूंदो त तुंहिंजा बच्चा कीअं आहिनि। मां न काॾहें घुमी साह कयां, न मां काॾहें राति टिकां काथई बि, सॼो ॾींहुं त पंहिंजे बचनि में पई आहियां, पर मां काॾहें न वेंदी आहियां। कहिड़ी अपील कयो था सरकार खे? बसि सरकार खे अपील इहा ई कयूं था त का मदद कयो, न को ॾियो, न को वठी, त का नौकिरी सौकिरी कंहिंखे वठी ॾियो त को हिननि खे हलाए। बाक़ी हाणे असां बि अचे इहे कुराड़ा थियाऊं, केरु कंदो। अपील सरकार खे इहा कयूं था त असांजी मदद करे वञे, हिननि खे दवा जे थिए त कनि, न त बि असांखे का अहिड़ी का नौकिरी वठी ॾियनि हिननि खे फंड में आहिनि। ॿुधी अपील कयूं था ज़रदारी साहिब खे, बिलावल भुटे खे कयूं था, फरियाद टाल पे कयूं था, इमरान खान खे कयूं था, जेके आहिनि असांखे न खपे पैसा पाई बि असांखे न खपनि, असांजो हिननि जो इलाजु थिए हथों भलो, पर जे न थिए त का नौकिरी का ॼणे हिननि खे त को उहो सुभाणे असांजो केरु कंदो साईं। असां त अॼु 60 साल जी उमिरि आहे साईं मुंहिंजी, 40-50 साल जी कुराड़ी जी। सुभाणे लालच हूंदी त ॿ रुपया वठींदासीं महीने ते, त इन जी कंदा न, असां पाण बि खणंदा, इन जी बि कंदा। मानी त अलाए टुकड़ो अलाए न त पोइ के न के ॾींदुनि, ॿाहिरि ई ॾींदनि भला छा कयूं। असां इहा अपील कयूं नौकिरी मिली वञे। कोन्हे साईं, मां डुकी हे वॾेरा पंहिंजा ॻोठ जा मियां सतार मोहिरियो हो, ज़रदारी साहिब हुनजो दोस्त हो साईं। जी चङाई कनि हा न त का ॻाल्हि ई कोन, पर चङाई करणु कंहिंजो कमु आहे साईं। सभु को न कंदो आहे चङाई, कंहिंजो कमु हूंदो आहे, कंहिंजे करे जहान हले थो साईं। हिननि खे बि हर कंहिंखे दरख़्वास्त ॾींदोमांइ, हे प्लेट घुरीमानि, पखो घुरीमानि, मां चयो का बैटरी वठी ॾियो, कंहिं बि साईं न वठी ॾिनो। हे पुटनि खे वीचारनि खे तकलीफ़ ॼाई मज़ूरी ज़बान, हे अॼु नथा चाढ़ियूं सुभाणे चाढ़ींदासीं, हे वीचारा काॾे वञनि। विञिणो बि जेको नथा आणे सघनि साईं, विञिणो बि नथा आणे सघनि। हा हथ तव्हां ॾिसो न विञिणो, हा हथ बि नथा वञनि, विञिणो काॾो वञनि। पुटनि जी मदद कई, पैसा सां मदद न कई आहे कंहिं, वॾेरा अरबपति खरबपति वॾेरा कंहिं। गुरबत सबबि उहे बचड़नि जो बहितर इलाज बि नथा कराए सघनि, जंहिं करे उहे हिन वक़्तु कंहिं मसीहा जा मुंतज़िर बणियल आहिनि। पोरियत निज़ामुद्दीन कोरी ऐं संदसि घरवारी बशीर खातून, पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, एमपीए फरियाल टालपुर ऐं वसवारनि खे अपील कई त ख़ुदारा असांजी मदद करे माज़ूर थी वियल बचड़नि जो सरकारी ख़र्च ते इलाज करायो वञे, या उन्हनि खे माज़ूर कोटा तहत नौकिरी ॾिनी वञे, या को वज़ीफ़ो मुक़ररु कयो वञे त जीअं असां खां पोइ उन्हनि जी वाह थी सघे। नूर मोहम्मद सुमरो, टाइम न्यूज़, नवंदुर।